तुंहिंजी मस्त जवानी मूंखे मारे छॾियो अल्लाह तुंहिंजी मस्त जवानी। दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो चोथों कलाम ॿुधंदासीं। दोस्तों इन कलाम जो शाइर आहे चाकर चांडियो। वाह जी शाइरी आहे दोस्तों, ऐं उस्ताद जी गायकी बि पंहिंजो मट पाण आहे दोस्तों। पुराणो अंदाज़ आहे, जवानी जो आवाज़ आहे, ज़रूरु ॿुधो। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 2 शानी तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाणी जे ताउन सां, जेको ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक़ दीवानो ऐं परवानो आहे दोस्तों। इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पीरी प्यारे दोस्त वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां हाजी मिर्ज़ा ख़ुश्क सऊदी अरब खां, शाइर शमन अली मलिक ओसपुर कंदकोट खां, ऐं असांजे पीरी प्यारे दोस्त मेहरदीन ख़ान कोटवाल राजस्थान इंडिया खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। दरिया करी मत भरा नाल लते लग दिया काले नाग कनू मत जहर दबाना सते लग दिया हाकम करे कनू मत जुल्म गंभीरे घटे लग दिया मां ऐं तू कनू मत सिर विच दावा घटे गुदान फरीदा दिया रब दे परवाह करूं मत मार ऐं मौत विछोड़ा घटे मारे सॼो अदा तुंहिंजी मस्त जुवानी मूंखे मारे सॼो अदा तुंहिंजी मस्त जुवानी मारे सॼो तीर नज़र जा सीलो ॾारे छॾो तुंहिंजी मस्त जुवानी मारे सॼो अदा तुंहिंजी मस्त जुवानी मारे सॼो अदा तुंहिंजी मस्त मारे सॼो अदा तुंहिंजी मस्त जुवानी मारे सॼो तीर नज़र जा थींदा छॾो